कच्ची आबादी वासी हिते इन करे गॾु थिया आहियूं जो गुज़िरियल 15-20 सालनि खां असांजा जेको आज़ार आहे, पहिरियों त हिन खॾ जो जेको आज़ार आहे, इन खॾ जे करे असांजो सॼो जर जो पाणी जेको आहे उहो ख़राबु थी वियो आहे। ऐं काफ़ी दफ़ा असां पंहिंजे शहर जा, असां पंहिंजे ॻोठाणा सभु गॾिजी करे कच्ची आबादीअ वासी विया आहियूं वस वारनि वटि त ख़ुदारा असांजे बचड़नि ते रहम कयो ऐं हिन पाणीअ खे, हिन खॾ खे ख़तमु कयो पहिरीं सूरत में। पर हिन महिल ताईं को बि दाद फ़रियाद कोन्ह थियो आहे। ऐं उनखां पोइ हे जेको कच्ची आबादीअ जो रस्तो आहे, जंहिं महिल बि बरसाति पए थी या खॾ चढ़े थी त हे पाणी निकिरे थो ऐं असांजा बचड़ा, असांजूं नंढियूं न्याणियूं हितां पाणीअ मां क्रॉसिंग कनि थियूं। जो लंघण हिन वक़्तु बि जाको जो मींहुं वसियो आहे, जो टियों चोथों ॾींहुं आहे, कोई वसारो लड़ी न आयो आहे ऐं हीअ नाली बि अध में छॾे विया आहिनि। ऐं उनखां पोइ हे पाणी सॼो बीठो आहे, असांजा ॿार बचड़ा हिन पाणीअ मां क्रॉसिंग था कनि। ख़ुदारा असां अपील था कयूं एसीअ खां, मुख़्तियारकार खां, डीसीअ खां त ख़ुदारा असां कच्ची आबादीअ वारनि ते रहम कयो वञे ऐं असांखे ही पाणीअ जे आज़ार खां, हिन किने पाणीअ जे आज़ार खां असांखे बचायो वञे।